कंहिं भी महीने जा एतरा नफली रोजा न रखंदा हा जेतरा शअबान जा नफली रोजा रखंदा। हिन महीने के मदीने वाले साईं पंहिंजो महीनो करार जी मदीने वाले साईं जो महीनो छो त इन महीने जो कुछ खास खासियतूं आहिनि। तो हेॾो आहे हेॾे उरते आहे समझो था। हिन महीने जूं कुछ खूबियूं आहिनि जेके ॿियनि महीननि के नसीब न आहिनि। हजरत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु असाबी सगुरो रिवायत थो करे त हिकड़े ॾींहुं मंझंदि जो टाइम हुयो। सोना हबीब पंहिंजे हवेली पाक मां ॿाहिरि निकिता ऐं उहो वक़्तु साईं जन जे ॿाहिरि निकिरण जो न हुयो। उन ॾींहुं ओचितो निकिता। मां भी पंहिंजे महबूब जे पुठियां लगी हुजूर हलंदे शहर मदीना का थोड़ो ॿाहिरि निकिता। हिकड़े असहाबी जो बाग हुयो जंहिंखे बाग बहीरी सॾींदा हुया। उन बाग जे अंदर वणनि जी छांव सोने हबीब वञी सिर मुबारक सजदे में रखियो ऐं एडो ड्रिघो सजदो कयूं एतरो ड्रिघो सजदो कयूं जो कॾहिं भी महबूब के एतरो ड्रिघो सजदो कंदे मुंह न ॾिठो। ऐं उन सजदे में ताजदार कायनात रोंदा रहा। तां जो मुखे खौफ थियो रोंदे रोंदे साईं जन जो आवाज बंद थी वियो। मुखे डप थियो त किथे सजदे में मुझो सोनो पंहिंजे रब सां न वञी मिले। मूं वञी कदम शरीफ ते हथ रखियो त हुजूर जन सिर मुबारक सजदे मां मथे खयो। फरमायो अब्दुर्रहमान आई अर्ज कयम हाओ मुझो अबो अमड़ तव्हां ता कुर्बान। मां तुझो नौकर तुझे दर जो खादिम अब्दुर्रहमान आया। असाबन जी आदत हुई जने हुजूर सॾु कंदा हा फलाना चवंदा लब्बैक व सदैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी। मां हाज़िर आहियां जी चवा महबूब मुझो अबो मुझी अमड़ तो ता कुर्बान। वरी जने साईं जन के असाबी सॾु कंदा हा अर्ज कंदा या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी। ए अल्लाह जा रसूल मुझो अबो अमड़ तो ता कुर्बान। केडो प्यार जो अंदाज हुयो मोहब्बतुन जो अंदाज हुयो सहाबा किराम जे गुफ्तार जे अंदर। साईं फरमान था अब्दुर्रहमान ही अर्ज के मुझो अबो अमड़ तो ता कुर्बान वने मां तवाजो नौकर अब्दुर्रहमान आया। की आई या रसूल अल्लाह अज मंझन जो टाइम हुयो तवा जे निकरण जो टाइम न हुयो। हिन टाइम ते तवा कदे बाहर न निकरंदा आयो। अज निकतो आऊं भी तवा जे पुछूं हलियुस। तवा सिर मुबारक सजदे में अचे इन बाग में रखियो। तवा रोंदा रहियो रोंदे तवा जो आवाज बंद थी वियो। मुखे ही खौफ थियो मता सजदे में तवा पंहिंजे रब सां न मिलिया हुजो तॾहिं तव्हां जे कदमनि ते हथ रखियो। साईं फरमायो त अब्दुर्रहमान अॼु हिकड़े मलाइक अल्लाह के अर्ज कयो जेको कॾहिं भी मलाइक ज़मीन ते न लथो हुयो। अॼु रब के अर्ज कई मौला मुखे मोकल दे त तुंहिंजे महबूब जो मां दीदार करे अचां।
भला ये तव्हां जेके परियूं वेठा आहियो सुभान अल्लाह न चवंदो छा? न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो? ॻाल्हायो ॻाल्हायो सभई चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ख़बर त पए त जेरनि में तो तकरीर कयां या मुअन में वेठो आहियां? सुभान अल्लाह। जेर आयो त ॻाल्हायो चओ सुभान सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। हाय 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 सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो त अब्दुर रहमान अज फरिश्ते रब के अर्ज के मौला मुखे मोहम्मद मुस्तफा जो दीदार करण जी इजाजत दे। जे नबी ते तू पान सलातू मोकली तो मुखे मोकल दे त आ उन पुनल जो वनी दीदार करे अचा। इस्माइलानी जो आशिक हिते रोए थो, खुशदार जो आशिक हिते रोए थो तो मौला मदीने वारे जो दीदार करा। सुभान अल्लाह। बेले वारे के हिते तड़पा, हब वारो हिते रोए थो तो मौला मोहम्मद जो दीदार कराए। पर मुस्तफा जो छा शान ना जो आसमान जा मलाइक भी रोन था तो मौला मदीने वारे जो दीदार कराए। सुभान अल्लाह। ए मौला मोहम्मद मेले दिसा मन हेल सिके मुझो मन थो मदीने का। है मौला मोहम्मद मेले दिसा मन हेल सिके मुझो मन थो मदीने का। हिया हयातिया बेवफा चंद घड़ियों ने जो आखेल सामन सिके मुझो मन थो मदीने का। सुभान अल्लाह। हाय हाय अजीब गाला हिते आशिक रोन था त मौला मदीनो ॾेखार। पर मदीने में मां पंहिंजे अखियुनि सां तो वञी ॾिसां तो उहे आशिक वरी उते बि रोन। बेशक सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आशिक जो कम ही रोना। आशिक दा कमे रोना धोना बिन रोण नहीं मंजूरी। कोई ता रोंदे ने दीद दी खातिर, कोई रोंदे ने विच हुजूरी। दिल रोवे भावे अखियां रोवन विच इश्क दे रोण जरूरी। आज़म इश्क च रोना पैंदा भावे हाजिर हो भावे दूरी। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। छा शान मुझे सोने नबी जो, छा हुस्न जमाल मुझे हबीब दिलबर करीम जो दुनिया सजी मुश्ताक। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। सुभान अल्लाह। बेशक सुभान अल्लाह। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। सरकार के चेहरे अनवर पर अनवार का आलम क्या होगा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक सुभान अल्लाह। मलाइक आयो या रसूल अल्लाह मुरब के अर्ज के मौला मोकल दे त मोहम्मद जो दीदार करे अचा। सुभान अल्लाह
सुभान रब फरमायो ए फरिश्ता वञ ओ मलाइका वञ महबूब जी ज़ियारत भी करे आ पर मूं रब जो न्यापो भी खयूं वञ जडे मुझे महबूब वट पहुंची तो मुझे सुने नबी के मुझा सलाम चई जाए मुझो न्यापो ॾिजांइसि त ओ मुझा हबीब पंहिंजी उम्मत खे आगाह कर त तुंहिंजो उम्मती जेको हिकु भेरो तो ते दुरूद पढ़ंदो मां अल्लाह 10 भेरा रब करीम पाण उन उम्मती ते दुरूद मोकिलींदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ये मूं रब के ॾाढा वणंदा जेके तो ते सलात पढ़ंदा अल्लाह बेशक तो ते हिकु भेरो सलात पढ़ंदा मां रब इन्हन उम्मतियुनि ते 10 भेरा रहमत मोकिलींदुसि 10 उन्हनि जा गुनाह मेटींदुसि 10 उन्हनि जा दर्जा वधाए छॾींदुसि सुभान अल्लाह सुभान जडे इहो पैगाम उन मलाइका अज मुखे पहुचायो आ त मां हिन बाग जे खलवत में अची पंहिंजे रब जे हुजूर में सजदो शुक्राने जो अदा कयो आ त मुंहिंजे रब मूं ते रहमतूं वसायूं आहिनि पर मुंहिंजे उन्हनि उम्मतुनि ते जेके दुरूद पढ़ण वारा आहिनि उन्हनि खे बि रब विसारियो न आहे उन्हनि ते बि रब रहमतूं तो मोकिलाए अॼु मां शुक्राने जो सजदो अदा कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिते महबूब सजदो कयो असाबनो ते मस्जिद ठाही उन मस्जिद जो नालो रखियो मस्जिद सजदा मना सजदे वारी मस्जिद केड़ी मस्जिद गालायो सजदे वारी मस्जिद मुझा दोस्तों वरी जने खिलाफते राशिदा जो दौर आयो उते नंढड़ी मस्जिद ठही मस्जिद सजदा जे नाले सां वरी जने उम्मवियुनि जी बादशाही आई अब्बासियुनि जी बादशाही आई उन जाइ ते वॾी अज़ीम शान मस्जिद ठही उन मस्जिद जो नालो रखियो मस्जिद सजदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह 1000 साल गुजरी विया आहिनि पर उहा मस्जिद अॼु बि मदीने में मौजूद आहे सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे आमीन इस्माइलानी वारो वञो न मदीने शरीफ त ॻोल्हिजो आ मस्जिद सजदे वारी सुभान अल्लाह बेशक जन्नतुल बकी खां जेको रस्तो वेंदो उद जबल वारे पासे जिते हींअर नकुल जमाई बस स्टॉप आहे मदीने जो बस स्टॉप नकुल जमाई बसूं बीहंदियूं आहिनि साबित को जूं बसूं बीहंदियूं आहिनि निशान पक्का तो ॿुधायांव उन बस स्टॉप जे पासे में हिकिड़ो वॾो मुनारो अथसि हिकिड़ो वॾो कुबो अथसि उहा मस्जिद अॼु ताईं बीठी आहे इश्क वारा वेंदा आहिनि उन मस्जिद में अॼु वञी सजदो कंदा आहिनि जिते प्यारो पुनल सजदो करे वियो सुभान अल्लाह इंशाअल्लाह या आयत लथी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी जे मथा रहमतूं मोकिलिन था या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अवा बि उन महबूब जे मथा सलात भी मोकिलियो त खूब सलाम मोकिलींदा रहो सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह खपोने रब जू रहमतू जियो सही खपने रब जू रहमतू जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह या आयत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या आयत लती हुई हिन शअबान जे महीने में सुभान अल्लाह सुभान ऐं इहो महबूबन जेको सजदो वञी कयो आसमान तां हुक्म लथो त उम्मती सलात पढ़ण वारनि ते बि रब हर सलात जे एवज़ 10 भेरा रहमतूं मोकिलींदो इहो आसमानी हुक्म लथो हिन शअबान जे महीने में तॾहिं मदीने वारे साईं फरमायो त शअबान शहरी शअबान मुहम्मद करीम जो महीनो ए मुस्तफा सोने जो महीनो तो जेको अॼु चंड बीठो आहे हे सलात जो महीनो अथव हे दुरूद जो महीनो अथव हे नफली रोज़न रखण जो महीनो अथव सुभान अल्लाह सुभान छो त हिन जो पाड़े सिरिया रमज़ान जी पाड़े जो असर पवंदो आहे पाड़े जूं रहमतूं बि वसंदियूं आहिनि अॻियों पाड़े श्री अथस रजब जेको अल्लाह जो महीनो पोयों पाड़े श्री अथस रमज़ान जेको उम्मत जे लाइ नजात ऐं छोटकारे जो महीनो आहे ॿिनि भलनि पाड़े सिरनि जे विच में रसूलुल्लाह जो महीनो शअबान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह हिन शअबान जे महीने में जेको नफली रोजा तो रखे हिकड़ो रोजो रखे ध्यान कंदो मुरे पुट पखियुनि में कांग जी उम्र वॾी हूंदी आहे कांग समझदा कां बि चवंदा आहिनि कांग बि चवंदा आहिनि तव्हां छा चवंदा आहियो कांग हाँ लिको हल आहे त चिटो चिटो लिको त कोन लिको इहो कांग पखियुनि में इन जी उम्र वॾी हूंदी आहे मदीने वारे साईं फरमायो त कांग के कांग उन्हनि जी उम्र 100 साल 200 साल उम्र थींदी आहे कांग ॼमे ऐं उॾामण शुरू करे हिकड़े जिहत में हिकड़े तरफ में उॾामंदो वञे उॾामंदो मिसाल हितों इस्माइलानी खां उॾामण शुरू करे हलंदो वञे हे साईं मुंहिंजा बेलो टपी वेंदो कलात टपी वेंदो